सखर हाउस पीपी अगवान सैयद जाहिद शाह बुखारी चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जी हिदायतुनि तहत सिंध में ग़रीब हारियुनि खे बेनज़ीर हारी कार्ड ॾिना विया आहिनि, जंहिंसां हारियुनि जे घरनि में ख़ुशहाली ईंदी। सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान महर रोहिड़ी जे मक़ामी हॉल में हारियुनि खे बेनज़ीर हारी कार्ड ॾिना। हारी कार्ड मिलण ते ग़रीब हारियुनि जे चेहरनि ते मुरकूं अची वयूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह ग़रीब माण्हुनि जी साड़ लधी आहे। दरियाही ॿोॾि हुजे या बरसाती ॿोॾि, पीपी मुतासिरनि जी मदद कई आहे। अहिड़ो इज़हार हुन पीपी लेबर कॉलोनी ऑफिस में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में नाला शामिल कराइण लाइ आयल औरतुनि ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे जाहिद शाह बुखारी चयो। वधीक हुन जो चवणु हो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी ईंदड़ किस्त में वधीक ग़रीब औरतुनि खे शामिल कयो वियो आहे, जीअं वधीक ग़रीब ख़ानदान मुस्तफ़ीद थी सघनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट चेयरपर्सन मोहतरमा रुबीना ख़ालिद जी अणथक महिनतुनि ऐं कोशिशुनि सबबि बस प्रोग्राम में बहितरी आई आहे। सिंध हुकूमत ग़रीब मज़दूरनि लाइ बि मज़दूर कार्ड जारी कंदे, जंहिंसां रोज़ मज़दूरी कंदड़ पोरियत मुस्तफ़ीद थींदा। जाहिद शाह बुखारी चयो त पीपी जे मरकज़ी ऐं मक़ामी क़यादत सैयद खुर्शीद अहमद शाह, इस्लामुद्दीन शेख, सैयद नासिर हुसैन शाह, नोमान इस्लाम शेख, सैयद अवेस कादिर शाह ऐं ॿियनि जी हिदायतुनि तहत ग़रीबनि जी ख़िदमत वारो कमु जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।